हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं कुछ रिवायतुनि जे मुताबिक़ 80 साल खां उम्र में मथे विया त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ फरमाई रब्बि हबली मिनस सालिहीन, हे मुंहिंजा रब मूंखे नेक औलाद अता फरमा। अल्लाह तबारक व तआला फरमायो यानी कोई असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के हिक हलीम बहादुर ऐं सब्र करण वारे ॿार जी ख़ुशख़बरी ॿुधाई। फ़िरिश्ता जेके हुआ उहे बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मुबारक ॾियण लॻा त हे अल्लाह जा प्यारा नबी, तव्हां न ॾिजो, असां तव्हांखे हिकु इल्म वारे ॿार जी ख़ुशख़बरी ॾियूं था। जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी विलादत थी तॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्र तक़रीबन 86 साल हुई। मुख़्तलिफ़ तारीख़ूं पंहिंजा हवाला ॾियनि थियूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह औलाद जी नेमत ॾिनी त ही हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ हिकु इंतहाई ख़ुशीअ जो वक़्तु हो। एॾी वॾी उम्र में वारिस जो मिली वञणु, इन खां वॾी का ख़ुशी नथी थी सघे। त ॿिए तरफ़ वरी अल्लाह जे हुकुमनि, अल्लाह जे इम्तिहाननि ते सब्र करणु इहो बि ॾाढो ॾुखियो हो। छो जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी विलादत थी त अल्लाह जे हुक्म सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे हज़रत बीबी हाजरा सलामुल्लाह अलैहा खे खणी करे मके जे तपंदड़ वादीअ में आया ऐं उते इन्हनि वटि कुझु पाणी कुझु ख़ौराक छॾे करे वञण लॻा त बीबी हाजरा पोयां ढोड़ियूं ऐं अर्ज़ करण लॻियूं, छा को पंहिंजे दादले पंहिंजे लाडले खीर प्याक बच्चे खे ईअं छॾे वेंदो? इहो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह जो पहिरियों इम्तिहान आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हलंदा रहिया। बीबी हाजरा सलामुल्लाह अलैहा अर्ज़ करण लॻियूं त इब्राहिम, छा तव्हां अल्लाह जे हुक्म ते अमल पिया करियो? त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, हा, ऐं पाण फरमाइण लॻियूं, जेकॾहिं ईअं आहे अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ तव्हां अमल करे रहिया आहियो त पोइ असांजो रब असांखे कॾहिं बि ज़ाया न कंदो, त पोइ असांखे दुनिया जी का बि ताक़त नुक़सान न थी रही सघे।